अस्सलाम वालेकुम या अली मदद संगत ही शाही बाग है शिकारपुर शाही बाग इन में हे वण आहिनि शाही बाग सदियुनि सालनि खां वठी जॾहिं खां शिकारपुर आहे ॿुधो आहे त शाही बाग आहे ऐं हीअ वणनि जो जेको ॾेख आहे इहो त कमु पोइ थियो आहे हाणे ऐं शाही बाग ॿुधो आहे त अॻे अञा विकिरो हो पर पोइ वरी सोढ़ो बि कयो वियो आहे उनजी मेन मुख्य जेको गेट आहे उहे झूला बि आहिनि शिकारपुर डिवीज़न लाड़काणो सूबो सिंध मुल्क पाकिस्तान शिकारपुर शाही बाग सालनि खां वठी पुराणो हलंदड़ आहे सदियुनि खां वठी जेको उनजो कमु थींदो थो रहे पर विच जेको अथसि जंहिंखे अंग्रेज़ी में मैन चइजे उहे चबूतरो ठहियलु आहे चबूतरो हिनखे चइजे सिंधी में ऐं हीअ आहे हीअ जेको आहे मैन आहे विच हे आहे हिन जो जेको तरीक़ेकार आहे उहो ॾाढो सुहिणो नमूने सां सदियुनि खां वठी पुराणो हीअ अंग्रेज़ जे दौर जो काठ लॻल आहे या मतां अञा अॻे हुजे बि ख़ुदा ख़बर आहे हिन जो जेको विच आहे उहो अञा कुझु हाणे ज़बून हालत में थियो आहे कुझु कुर्सियूं कुझु बीह कुझु हालत ज़बून थी आहे हुनजी तो अलाह शिकारपुर जो हुस्न बरक़रार रखियो आहे कुझु ॻाल्हियूं शिकारपुर शहर जूं सुञाण जे लाइ अलाह सां के निशानियूं रखियूं आहिनि जेके अञा ताईं आहे हीअ आहे हीअ शिकारपुर शहर में नाज़रीन तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि कंदो हलां वॾी पुराणे वक़्त खां वठी हीअ शहर आहे हिनखे कंहिं वक़्त में चवनि था त मीरनि टालपुरनि जे वक़्त में शिकारपुर खे उत्तर खां अफ़गाननि कब्ज़ो कयो हो हिन शहर ते ऐं पोइ मीरनि टालपुरनि नवाब वली मोहम्मद लेगारी खे घुरायो हो नाज़रीन लेगारी जेके है असुल इहे आहिनि इहो पंजाब में जेको आहे लेगारी ख़ानदान आहे ओॾो घुरायो हो नवाब वली मोहम्मद लेगारी पोइ उहो सिंध जो वज़ीर आज़म उनखे कयूं पोइ उन जे कब्ज़ो शिकारपुर जो छॾायो हीअ शाही बाग आहे विच वारो चबूतरो तव्हां ॾिठो उनखां अॻिते वरी हे पासो तव्हां ॾिसो था हिन में हीअ हिकिड़ा वण आहिनि पोइ थी सघे थो इहो नारेल आहे या ॿियो कुझु आहे वण तमामु घणा हुया उनजो जेको बीहक आहे उहा कुझु मटियो बि आहे के वण अहिड़ा आहिनि जंहिंजा नाला ई असांखे नथा अचनि राति जो बि हिन में गुलकारी हूंदा आहिनि हिते उहे शाही बाग शिकारपुर जी वॾी ॻाल्हि इहा आहे त हिकिड़ो असांजो शिकारपुर शहर जो थियो आहे उस्ताद मंज़ूर अली ख़ान वॾो गवैयो ॿियो सामी वाणियो जेको शाइर थियो आहे भिटाई साहिब जी सम्झो त गॾोगॾु हस्ती आहे सामी वाणियो जा कुझु शेर मूंखे मिलिया हुआ माया भुलाए विधा जी भरम में स्वामी ॾिसे की न की मड़ी मुंहुं पाए सतगुरु जाॻाए अहिड़े तरीक़े सां कुझु मुंहिंजा बैत हुया बैत मिलिया हुआ उहे इहे दरवेश जेके थिया उहे अञा कुझु ॿियो या जीअं हितां जा कारीगर हुआ वणकारी गुलकारी या ढखण को कमु बि ॾाढो चोटी जो कयो वेंदो हो बिस्मिल्लाह खुदा हाफ़िज़।